अधी रही मां सच पुछी न त मूं मां जी दिल रोज़ चवंदी हुई त मुंहिंजो माणक ज़िंदा आहे, हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर मोटी ईंदो। अल्लाह साईं जा वॾा वड़, अल्लाह असांखे माणक मोटाए ॾिनो अदा। ऐं मूं कॾहिं चयो त माणक न मोटंदो, ऐं मुंहिंजी दिलि खे त पूरो पूरो भरवसो हुयो। बसि अधी रही मां, असां बि रोज़ माण्हुनि जूं नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं। कॾहिं चवंदा हुआ त माणक खे मारे छॾियो अथनि, कॾहिं चवंदा हुआ त माणक खे फांसी ॾेई छॾी अथनि। असांजो भरोसो अल्लाह ऐं दरिया पीर ते हुयो, उन्हनि असांखे पंहिंजो माणक मोटाए ॾिनो। हाणे त आईं जे अंगण ते बहारियूं लॻी वयूं भेण। हाउ हाउ अधी, हाणे त मुंहिंजे अंगण ते दोल वॼंदा, सदा दोल वॼंदा। सोचर तुंहिंजी हिन बांह खे कुझा थियो? गोली लगी, बांह बिल्कुल खराब थी वही मानका। मुर्गो डॉक्टर ने कटे छड़ी। इहो भी शुक्र कर जो तुंहिंजी जान बची वई। मानका जे टपो न दिया त ॿी गोली सिधी अची मुंहिंजे सीने में लगे आ। असां भी टांकी में घिड़ी जान बचाई, पोइ असांखे पकड़े पंहिंजे मुल्क वठी विया। पोइ अवां खे मारियूं त कीअं? ॾाढो मारियूं, बुख ते भी रखियाऊं, पोइ नेठि थकी पिया ऐं पोइ हथ कढियाऊं। तव्हां जी ख़बर न चार, न रेडियो में ख़बरूं अचनि, न NGO वारा कुझु ॻाल्हि सुणाइनि, न को सरकारी ऑफिसनि वारा कुझु ॿुधाइनि। मुर्गो असांखे अची तुंहिंजो ख़ौफ़ थियो। ए अदी, ही तव्हांजी अमानत। पर अदा ये पैसा? ए अदी, जॾहिं अलानो कप ते पियो न, तुंहिंजे कपिड़नि मां इहे पैसा निकिता ऐं भिगा पिया, मां उस में सिकाए संभाले रखिया। ये आहीं जी अमानत आहे ऐं आहीं खे कम ईंदा। अधी रही मां, हाणे इहे पैसा अवी काबू करे रखिजो, छो त ख़ैर सां मुंहिंजो माणक मोटी आयो आहे ऐं असीं जल्द शादी कंदासीं। मीरू, इन जमादार जमाल तोखां को असांजे ॿियनि कमनि जे बारे में भी पुछो? पुछई मूंखां इंस्पेक्टर जमाल अवां जे बारे में कुझु की न ॿुधायोमांसि। मीरू जी जान मांगर सेठ तां कुर्बान ऐं मरी की न वञा उफट, पर ज़बान अवां जे खिलाफ़ की न खोलींदसि। मुंहिंजूं वफ़ादारियूं अवां जे लाइ आहिनि मांगर सेठ। हा, इहा त तुंहिंजी सचाई आहे, पर मूंखे अलाए छो लॻे थो त इहो सूबेदार जमाल पंहिंजे सभिनी कारनामनि मां वाक़िफ़ थी चुको आहे। पुलिस खे त हर ॻाल्हि जी ख़बर हूंदी आहे न, पर पुलिस खे बि हलाइणो पवंदो आहे न। घर जे इंस्पेक्टर जमाल अवां जी ॻाल्हि नथो मञे, पोइ इहा ॻाल्हि वॾे सां की नथा करियो। हा मीरू, पर हींअर वॾो बि त सियासी कमनि में मसरूफ़ लॻो पियो आहे ऐं अॼुकल्ह बदलियूं बि त बंदि लॻियूं पियूं आहिनि। छो न 2-3 ॾींहं पंहिंजे कम खे बंदि करे छॾियऊं, जेसीं ताईं इलेक्शन बि थी वेंदी ऐं पाण वारो वॾो बि त इलेक्शन खटे ईंदो। मांगर सेठ लॻे थो ऐं सूबेदार जी धमकियुनि खां टिॼी पिया आहियो। अहिड़ा सूबेदार वॾा चक हणण जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। आऊं त चवां थो मांगर सेठ, तूं हाणे वही रो, हिन सॼे कम खे मीरू पाण ई संभालींदो। हा, मीरू टिजण जी ॻाल्हि न आहे, कम कॾहिं बि बंदि न थींदो, जेको थियो ॾिठो वेंदो। हुन मांगर सां मुआदो अटकाए मौत खे दावत ॾिनी आहे। मौत खे हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।